नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। अवां खे पीर वसण का खबर ॾिना। पीर वसण में शहरी एहतिजाज करे चयो आहे त अली बहर वाह में गुज़िरियल 25 सालनि खां पाणी न आयो आहे। हितां जा आबादकारनि जो दावो अली बहर वाह जे जेके बि ज़मीनूं आबाद थींदियूं उहे ज़मीनूं बंजर बणिजी वियूं आहिनि। वधीक तफ़सील लाइ असां राब्तो कयो आहे अवामी न्यूज़ रिपोर्टर आशिक़ हुसैन मंगड़ियो सां। शहर में मौजूद आहियूं। हितां जी जेकी आवाम आहे उहे परमुन एहतिजाज आहिनि। हिननि जो चवणु आहे त गुज़िरियल 25 सालनि खां अली बहर वाह बंदि लॻो पियो आहे। असां सां नाइंसाफ़ी आहे। चओ त हिन खां मौक़िफ़ वठो। हिननि जो छा चवणु आहे? 1995 खां वठी करे अली बहर वाह जी पुठरी जो पाणी बंदि आहे, जंहिंमें हर साल हर महीने ते असांजी जदोजहद जारी आहे। कंहिं बि हुकुमरान, कंहिं बि एसी, कंहिं बि तपेदार, कंहिं बि ठेकेदार असांजी वाहर न कई आहे। कूड़ा दिलासा ॾेई कूड़ियूं ॻाल्हियूं करे सिर्फ़ु असांखे लफ़्ज़नि में मुतमिन करे हलिया था वञनि। असां सां ही जेको वेल आहे अॼु तक तक़रीबन 10-15,000 ज़मीन बंजर बणिजी वई आहे। पाणी एतिरो ढुक कोन्हे जो पखी पखाणी या को बि झंग जो जानवर पाणी पीए। 27 साल थी विया आहिनि असां वटि अली बहर शाख में पाणी कोन्हे, पीअण जे लाइ पाणी कोन्हे। जानवर बुख ते मरी पा थी विया आहिनि। छा आहे अली बहर शाख पीर वसण शाख इंडिया में आहे, भारत में आहे। 4 वाटर हो पक्का थियनि पिया था, बल्कि भारत में आहे। ॿुॾी मरण जो मक़ाम आहे। छा हितां जी आवाम बुख ऐं बदहाली जे लाइ वोट ॾींदी आहे? जंहिंजे करे असां सखर एहतिजाज ते वेठासीं, जंहिंमें असां दादी नफ़ीसा शाह मुतालबो रखियो जेको कामरेड मरहूम गुलाम रसूल सातो साहब हुयो। उन्हनि सां असां वाइदो कई त असां तव्हांखे अली बहर वाह पको कराईंदासीं ऐं अली बहर जे पुछी ताणी पाणी पुॼाईंदासीं। पर उन खां वक़्तु अॼु ॾींहं तक ताणी हुननि छा कया आहिनि? पोइ ते रिश्वत वठी इंजीनियर एसी साहब सां क़ुर ते हथु रखियो त मां पाणी पहुचे। मुंहिंजे वस जी ॻाल्हि कान्हे का, जेके वॾेरा आहिनि सो मूंखे हलण नथा ॾियनि। 20 सालनि खां वठी असांजे ऑफिसर ऐं हितां जा वॾेरा डटा सटा ॾेई असां हड़तालूं पाणी ॾेई करे वरी असांखे वापसि वठी ईंदा आहिनि। हीउ बबुर वेस्ट जो जंहिं असांखे पाणी लिखी ॾिनो त तव्हांखे 8 ॾींहंनि जे अंदरि तव्हांजो गेज पूरी कंदासीं। उन खां बाद में असांजा वॾा सभु मरी विया, पर पाणी असांखे अॼु ताईं न मिलियो आहे। दिलासा ॾींदा रहिया। पाणी अॼु ॾींहं ताईं इहो क्लियर ॾिसो था पाणी सूरत आहे। उन जे बावजूदि असां वटि MLA गुज़री विया आहिनि काफ़ी। उन्हनि बि काफ़ी साल दिलासा ॾिना। नेठि आख़िरकार हलंदे हलंदे पंहिंजा वॾेरनि जी पंहिंजी मर्ज़ी जा वाटर वठा ऐं अलीगुलार छॾे मीरवा बि वाटर जा हिसा कढी आया। उहे बि नज़रअंदाज़ करे असांखां पाणी गुज़री वियो। जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो गुज़िरियल 25 सालनि खां हितां जी आवाम बिल्कुलु परेशान आहे। हिननि जो चवणु आहे असांजो जेको आहे ज़मीन त गैर आबाद आहे, पर हितां जो माल बि बुख थो मरे, उञ थो मरे, जेको पखी पखिड़ो उञ था मरनि। हिननि जो वस वारनि खां इहा गुज़ारिश आहे त बराए महिरबानी ख़ुदा जे सदके असांखे अली बहर में पाणी ॾेई असांजे बचड़नि ते रहम कयो वञे। कैमरामैन सलीम ॾेपर सां गॾु आशिक़ मंगरियो, अवामी न्यूज़ पीर वसण। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।